आहे गदा रे गदा जानी गाडो हलाए तो रेडी 1 2 3 4 तो खां भलो आहे गदा रे गदा जेको गाडो हलाए तो गाडो हलाए तो रे जानी मुखे कमाए खाराए तो खां भलो आहे गदा रे गदा जानी गाडो हलाए तो अल्लाह अकबर। अरे वो अंधा कुल जा अंधा हे जो दुहल बजे तो दुहल समझी दो न जो दुहल बजे तो दुहल ते हल न गड अग में हलो तो वने हे दुहल हिय तो बजे बीट काडे त आवाज काडे। अरे बेसुरा मुझी गाल समझ समझंदो कर तडे वनी गालो ठहंदो अकुल जा अंधा। हाणे मां ॿीहर ग़लती न ॾिसां। उस्ताद तो गॾु अॻिते निकिरी थो वञे मां छा कयां गॾु कयां तूं पहिरियां क्यों करें थो जीअं त मूंखे ॿुधा त मां गॾु खे पोइते कयां न। ओके ओके ॿीहर रेडी 1 2 3 4 तोखां भलो आहे गॾु रे गॾु जानी जेको गाॾो हलाए थो। हाणे सही आहे। अल्लाह। अरे लालती लालती मुझी गाल समझ यो गड ऐं गाडो गड खण न गड के तकड़ो खणी वे गाडो वरी सी पोया लड़कंदो तो अचे बेड़ा खुदा खानो खराब करी मुझे दिमाग में सूर न विझ। मां बुधाए तो पोते ॿिया बि फनकार काफ़ी वेठा आहिनि समझ मुझी गाल। वरी गॾु तेज़ आहे अब गॾु तेज़ आहे गॾु के कीअं उस्ताद मोटायूंसि तो तू क्यों जॾहिं करे थो त ओॾी महिल ॿुधा न मां हुनखे वरी ॿीहर थो कयांसि। 1 2 3 4 तोखां भलो आहे गॾु रे गॾु जानी गाडो हलाए तो गाडो हलाए तो रे जानी मूंखे कमाए खाराए थो। अरे हेरे मूंखे इहो त ॿुधा इहा शायरी आहे कंहिंजी। असांजो मोहतरम शायर फारूक अहमद पंवर साहब ॾिनी आहे शायरी उस्ताद। फारूक पंवर। अरे थोकाड़ा जड़ो हो थोको तर तू बुढ़ी नथो मरे यो शायर बेड़ी शायरी ठाइण में ही शायरी ठाई थो गड गाडो फलाण। बाबा निकुर निकुर बस निकुर 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 पक्को करे पोइ अच आखिरी वार्निंग थी पक्को करे पोइ अच वञ हल निकुर हल 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 अचां थो न उस्ताद हल पक्को करे पोइ ईंदुसि पक्को करे।